अस्सलाम वालेकुम दोस्तों। जी दोस्तों, अॼु असीं ज़िक्र खणी आया आहियूं हिन ईद ते कामयाब फिल्म सिंध टीवी तरफ़ां सिंधू जो कसम, जंहिं पंहिंजा रिकॉर्ड क़ाइमु करे छॾिया। दोस्तों, हिन फिल्म जो डायरेक्टर असांजो ॼातल सुञातल KTN ऐं सिंध टीवी जो मशहूरु डायरेक्टर ज़फ़र खोखर ऐं मुमताज़ ख़ासकेली ऐं हिन जी बहितरीन कास्ट ज़ुल्फ़कार बुर्दी, बिलावल खोखर, सैयद निसार शाह, ज़फ़र खोखर, गुल मुनीर गुल ऐं असलम ख़ुश्क ऐं सिंध जूं नाले वारियूं मशहूरु अदाकाराऊं अस्मा भुट्टो, नैना नाज़ ऐं गज़ल। जी दोस्तों, बहितरीन कास्ट सां गॾोगॾु बहितरीन फिल्म, माशाल्लाह राइटर ही कहाणी बहितरीन कहाणी बीहारी आहे। दोस्तों, जॾहिं ही फिल्म सिंध टीवी तां नशर थी त माशाल्लाह माशाल्लाह हर ॾिसंदड़ जे दिलि में घर करे वई। दोस्तों, फिल्मूं त काफ़ी सुठियूं फिल्मूं आयूं आहिनि, पर ही फिल्म माशाल्लाह अनमोल फिल्म आहे। दोस्तों, हिन फिल्म जा जेकी सीन फिल्माया विया से भान सईदाबाद, सेवण, शिकारपुर ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में ही फिल्म फिल्माई वई। दोस्तों, फिल्मूं माशाल्लाह असांजी सिंध में बि सुठियूं ठहनि थियूं, लेकिन छा आहे त असांजी सिंध में जेकी बि सिंधी फिल्मूं ठहियूं आहिनि उन्हनि जी बजट बिल्कुलु महदूद हूंदी आहे। जे अगरि हिननि खे बि वधीक बजट हुजे त शायदि ही अञा सुठियूं फिल्मूं ठाहे सघनि था, छो त चवंदा आहिनि त जेतिरो मिठाण विझंदो त ओतिरो ई मिठो थींदो। दोस्तों, हिन फिल्म जी कहाणी हिकु मज़लूम न्याणीअ ते आहे, छो त असांजे हिन मुआशिरे में तक़रीबन ॾिठो वियो आहे त सदाई झेड़नि में ऐं फ़सादनि में, ॾंड ॾोह में न्याणियूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि, जेको बिल्कुलु ग़लति आहे, छो त न्याणियूं सतनि कुराननि बराबरि हूंदियूं आहिनि। न्याणियूं ॾंडनि ऐं ॾोहनि चटियुनि में ॾियण जे लाइ न हूंदियूं आहिनि। जिते झेड़ा हुजनि, छा उते को पंहिंजा वार विछाए सघे थो? न, बिल्कुलु ग़लति आहे। हीअ कहाणी बि इन शइ खे ज़ाहिर करे थी त ख़ुदा वास्ते न्याणियुनि ते इहो ज़ुल्म न कयो, पंहिंजूं न्याणियूं ॾंडनि ॾोहनि में न ॾियो, छो त न्याणियूं मज़लूम हूंदियूं आहिनि, न्याणियूं सभागियूं हूंदियूं आहिनि, न्याणियूं पंहिंजनि में ई ठहंदियूं आहिनि। ख़ुदारा असांजी सिंध मां हीअ ग़लति निज़ाम ख़तमु कयो वञे, हीअ ग़लति सिस्टम ख़तमु कयो वञे ऐं न्याणियुनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। जी हा दोस्तों, हीअ फिल्म बि इहो ई सबक़ु खणी आई आहे। असांजी जेके सिंधी फिल्मूं ऐं ड्रामा आहिनि उन्हनि मां तक़रीबन इहो ई सबक़ु मिलंदो आहे, बशर्ते राइटर भलो हुजे ऐं डायरेक्टर भलो हुजे त ही सबक़ु ज़रूरु मिलंदो आहे। दोस्तों, अव्हां हिन फिल्म खे ॾिसी करे ही शइ तमामु दोस्तनि ताईं पहुचायो ताकी असांजी सिंध जी न्याणियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम थी सघे। जी दोस्तों, पंहिंजी राय खां असांखे आगाह ज़रूरु कंदा, कमेंट्स में ज़रूरु लिखंदा त आईंदा ईंदड़ सिंधी फिल्म छा ते हुजणु खपे। तेसिताईं ॾींदा फयाज़ लाशारी खे इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत।